Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। हेलो, छा पिया क्यों साबिर साहब? किरण, सुबुह जो इंतज़ार तो क्या त कॾहिं सिज पंहिंजे उभरण जो पैगाम ॾींदो ऐं तुंहिंजी सूरत मुंहिंजो आईनो थींदी। पोइ इंतज़ार में मज़ो आहे या न? किरण, ही रात जा 4 पहर चइनि वरनि जेतिरो विछोड़ो थो पायां। साबिर साहब, चवंदा आहिनि त मोहब्बत जी सिक मिठी हूंदी आहे, पर रही प्यार करण जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे ऐं महबूब जेतिरो वेझो हूंदो ओतिरो ई आज़ार वधंदो आहे। तुंहिंजे इंतज़ार में ही वॾियूं रातियूं मूंखे त साड़े खाक करे छॾींदियूं। किरण, इन दूरीअ खे दूर करण जे लाइ कुझु सोच तूं, कुझु सोच। सुभाणे गॾिजी वेही सोचींदासीं त राति जूं तन्हायूं कीअं ख़तमु कजनि। ओके, गुड नाइट साबिर। ओके, गुड नाइट किरण। मोहब्बत जे नशे में धुत आहे मिस्टर साबिर। हाणे त हिनखे निंड कोन ईंदी, सॼी राति वेही सुबुह थियण जो इंतज़ारु कंदो। हाणे हिन अमीर सेठ जी दौलत ते ज़िंदगी खे भरपूर नमूने इंजॉय करे सघिजे थो। पर धीअ, इमरान असां खां कावड़ियल आहे छा जो तोखे रोकींदो? न मामा, कावड़ियल कोन आहे, पर पोइ बि हुनजी इजाज़त ज़रूरी आहे। ठीकु आहे, पर इमरान आहे किथे? मां थो हुनखे चवां, पोइ त तूं हलंदी न मां रोटे जो वनवाह ते। हा, छो न मामा, इबरार जी ख़ुशी में हली झुमरियूं पाईंदसि। हा पुट, इबरार खे भेण त कोन आहे, छो उहा ख़ुशी कंदी? मामा, मां जो इबरार जी भेण आहियां। मामा, अस्सलाम वालेकुम। मामा ख़ैर त आहे? अॼु वॾा पेर कया अथव? हा पुट, सभु ख़ैर आहे। अॼु शाम इबरार जी कुंवार खे वनवाह में विहारींदासीं, इन करे धीअ पारस खे वठणु आयो आहियां। हा मामा, ख़ैर आहे, तव्हां ॾे छो न हलंदासीं? पुट, जे मोकल ॾींहुं त मां पाण सां गॾु वरिती वञासि। भले मामा, अव्हां खे केरु इनकार कंदो, भले वठी वञोसि। अम्मा केॾां बि वञी? जो जो तयारु थी आहीं? हा पुट, सुबुह त आबिद सवेर आयो हो ऐं चए पियो त ॻोठ अचे। अम्मा, किरण हिन रिश्ते जे लाइ राज़ी आहे? हा हा पुट, छो न राज़ी हूंदी। ऐं डॉक्टर इब्रार संदसि सोट आहे ऐं सुहिणो शहज़ादो छोकिरो आहे। उहे बि अम्मा, किरण वधीक सुहिणी आहे। किरण जो मट केर बि न आहे। अम्मा, तूं भली पंहिंजे भाणेजे खे शहज़ादे सलीम सां मिला, पर किरण बि कंहिं अनारकली खां घटि न आहे। ॿई मोर आहिनि। तूं छॾ हाणे हिन ॻाल्हियुनि खे। तूं वञी ॾिस त तुंहिंजी ज़ाल तयारु थी या अञा मैडम जो इंतज़ारु करिणो पवंदो। अमीना, तूं अञा तयारु पई थी? ॿाहिरि काफ़ी देरि खां मां तुंहिंजो इंतज़ारु करे रही आहियां। मूंखे सम्झ में नथो अचे त मां कहिड़ो सेट पाए वञा। तोखे चयो हुअमि न त मूंखे फैशनी सेट आणे ॾिजांइ। अॼु इहो सोन पाए तूं वञ,
शादीअ में जेको सोन तूं चवंदीअ आउं तोखे दुकान तां घुराए ॾींदुसि बसि न। मुंहिंजी ॻाल्हि तूं ॿुधंदो किथे आहीं? बाक़ी जे तुंहिंजी अम्मा तोखे सेट को चवे हा तूं उनखे त ॿ टे सेट आणे ॾींहं तूं। चयमि न जेको सोन तूं चवंदीअ तोखे मिली वेंदो। अॼु रुगो इहो सोन पाए तूं वञ। बेकार, ही कंहिं बि कम जो सोन न आहे। किरण, तुंहिंजे मिलण खां पोइ ये सॼी काइनात तमामु सुहिणी थी लॻे। मां तो सां ज़िंदगी ख़ूबसूरत थी भाया साबिर। मन जो गुलाब महकी पवंदो आहे जॾहिं तो सां रूह रियाणियूं थींदियूं आहिनि। इहे रूह रियाणियूं अञा अधूरियूं आहिनि। मां तुंहिंजो मतिलब कोन सम्झो साबिर। किरण, तुंहिंजी चीच ख़ाली आहे। रूह रियाण तॾहिं पूरियूं थींदियूं जॾहिं तूं मुंहिंजे नाले जी मुंडी पाईंदी। दिल जे फ्रेम में तुंहिंजी तस्वीर अॻ में ई रखी छॾी अथमि, त बाक़ी मुंडी पाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मुंहिंजो त मन बि तोसां जुड़ियल आहे। प्यार जी पकी पेन सां दिल ते तुंहिंजो नालो लिखी छॾियो अथमि। किरण, हाणे त तुंहिंजी प्यार जी ख़ुशबू मुंहिंजे जीअण जो मक़सदु थी वियो आहे। एतरी मिठाई छो आंदी अथई? अॼु शादी तो रही आ, मिठाइयूं त एतरियूं शादीअ में आणबियूं न। अॼु त मनवा आहे। भली मायूं मिठाई खाइनि, ईअं न थिए जो अदी आपदा के चवनि त तुंहिंजे भाउ जे घर वियासीं त उन्हनि ख़िदमत कान कई असांजी। अम्मा, बाबा खे त एतरी ख़ुशी आहे ॼण पुट तो पढ़ण आहे। पुट अबरार त पंहिंजो बच्चो आहे न, ख़ुशि छो न थियूं? भला ये किरण नज़र कान थी अचे? सवेल ई वञी कमरे में कोठीअ में वेही रही छा? किरण खे कंहिं सहेलीअ फोन कयो हो, ओॾां वई आहे। चवे पई त मां झटि मोटी थी अचां, पर ख़बर नाहे अञा अलाए छो न आई आहे। पर ज़ैनब, अॼु त हुनजो वनवाह आहे, तो हुनखे छॾियो छो? मूं त घणो ई रोकियोमांसि, पर किरण त मुड़ी कोन। पर जेकॾहिं किरण न अचे जल्दी त पोइ? अची वेंदी। तूं हरू भरू परेशान छो थो थी? परेशान कीअं न थियां? हाँ, जे किरण पंहिंजे साॻे टाइम ते वापसि न आई त अदे आबिद खे उन सां गॾु जेके माण्हू ईंदा उन्हनि खे मां कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि? किरण खे संदसि ख़बर आहे त अॼु मुंहिंजो वनवाह आहे, ॼाण थी अचे। तूं हीअं कर जो वञी फोन करेसि। तो हुनखे छॾियो छो? हाँ, तोखे इहो अकुल कोन्हे? हाँ, तूं छो हुनखे छॾियो? ॿाहिरि छॾीसां? तुंहिंजे लाड ऐं प्यार किरण खे बिगाड़े छॾियो आहे गुलाब। हा हा, मां तो चवां हुनखे त वक़्तु घुमंदी घर छॾे, तुंहिंजो कमु आहे। तूं हुनजी माउ आहीं, हुनखे सम्झाए, हुनखे विहार, या मां लॾो खणी अचे वेही रहा। ईअं न, ॿिया कम छॾे ॾिया। सर, चेक पास कराया है वो? जी सर, अच्छा ही ऑटो पैसा। थैंक यू वेरी मच यार। गुलाब, हाणे छा थींदो? अदे आबिद वारा छा सोचींदा? किरण घुमण वई आहे, अञा ताईं घर न आहे मोटी। मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। तुंहिंजे लाड ऐं प्यार किरण खे बिगाड़े छॾियो आहे। हा, मूं चयो त मां त घर न अचिजे। तूं तो बस हर ठिकर मुंहिंजे मथां थी वञी। बस न, तो छो न रोकियो हुनखे? छा किरण मुंहिंजी ॻाल्हि मञींदी आहे? पोइ भला खणी मुंहिंजे मथे में सिरोटो ई हण। बाबा, अम्मा, किरण अची वई। शुक्र आहे गुलाब, दुनिया जे ताननि खां त बची वियासीं। चङो, हाणे जल्दी कर, किरण खे वठी वञी कमरे में विया। इजो पोता अदे आबद वारा। पहुची त वई आहे गुलाब, जेकॾहिं न अचे न त ॿाहिरां गेले वठी अचां सां। पुट किरण, तूं एतिरी देर किथे हुई? किथे हुई किरण? ऐं तुंहिंजो फोन छो बंदि हुयो? वो मां। हल हल अंदरि वे हली हाणे। पर छो मां? छा थियो आहे? अॼु तुंहिंजो वनवाह आहे अदी। वनवाह? पर बाबा, अम्मा,
तूं अधे आबद वारनि जी अमानत आहीं। उहे अॼु अचनि था तोखे वनवाह में विहारण जे लाइ। तूं एतिरी देरि हुई किथे? असांजो त साह ई सुकी वियो। किरण हल हल अंदर हली वेहो, ॼाण अधे आबद वारा वनवाह करण था अचनि। उथी छॾा कर हल। उन छोकिरीअ जी पंहिंजे सोट सां मंगणी तय कई ऐं संदसि अॼु वनवाह आहे। पोइ छा थी पियो अदा? माण्हू पंहिंजी मोहबत माणण लाइ ॿिया बि हीला हलाए सघे थो। न जावेद न, हाणे दिलि जी मुराद पूरी करण जे लाइ रिश्तनि सां बग़ावत करणी पवंदी। त छा तव्हां सॼी ज़िंदगी पंहिंजे दिलि अॻियां ॾोहारी थी गुज़ारींदव? इन नाज़ुक रिश्तनि जो मान रखंदे मां पंहिंजी दिलि ते पथर रखी छॾी। पर उमेदुनि जा ॾीआ इंसान जे दिलि में वॾी मुदत खां पोइ ॿरंदा आहिनि ऐं इन खे ईअं विसारण सां दिलि गुलाब जीअं कोमाइजी वेंदा आहिनि। यार जावेद, हुन जी यादि कॾहिं मुंहिंजे दिलि जे गुलाबनि खे कुमाइजण कोन ॾींदी। हाणे उन जी उकीर तव्हांजे मन खे साड़ींदी। सुठो अथव त इन जे यादुनि जा महल किराए छॾियो। हुन जी यादि जावेद जिस्म में रत सां रलियल आहे। न जावेद, हींअर हुन जी यादि साण मुंहिंजे वस में न आहे। हा जेकॾहिं मरी वियसि त ओ जा नसीब आहे। अधी कलसुम बुकीअ जो सामान त पूरो आंदो अथई या असांखे वठणो पवंदो? अधी ज़ैनब वनवाह जो सामान मूं एतिरो आंदो आहे जो मुंहिंजी नुंहं सां गॾु तूं बि खाईंदीअ न त बि कोन खुटंदो। भाॼई हाणे छॾियो इन ॻाल्हियुनि खे, हलो त वनवाह हलियूं। अधी मिड़ई मज़ाक थी कयां ज़ैनब सां। हा दी मुसरत, ख़ुशीअ जो मौक़ो आहे। घोट जी मां कुंवार जी मां सां त मज़ाक कंदी न। हींअर भले मामी कलसूम मज़ाक करे, पर शादीअ राति मामी ज़ैनब जो वारो आहे। हा हा, इहा त हिकिड़ी रात आहे जेका गुज़री वेंदी, पोइ त मामी ज़ैनब कुलसूम जे हथ में आहे। हथ मुंहिंजे में आमीना, मां कुंवार जी मां आहियां। घोट जी मां खे सभु कुझु बर्दाश्त करणो त पवंदो न। छो न दी ज़ैनब, मुंहिंजो पुट जी शादी आहे, मां सभु कुझु ख़ुशीअ सां बर्दाश्त कंदसि। हा हा, कचहरियूं पई थी थियूं, पहिरीं वनवाह हलियूं, पोइ वेही था गीत ॻायूं। सदा आदि सदा मुंहिंजे अखियुनि ते। हलो बिस्मिल्लाह, हलो हलो। गुलाब, मुंहिंजी मर्ज़ी आहे त शादी बि जल्द थी वञे। तव्हांजी अमानत आहे मूं वटि। जॾहिं तव्हांजी दिलि चवे अबरार पुट खे मोड़ ॿधी वठी अचो, मूं तां ॿार नहीं पां। त पोइ कहिड़ी तारीख़ रखूं शादी जी? जेका तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी तारीख़ूं त सभु अलाह जूं आहिनि। जेका तव्हां तारीख़ तय कयो मूंखे बि ॿुधायो वञो त मां बि तेसि ताईं तयारी करे छॾियां। गुलाब यार, मूंखे त चंड जी 17 तारीख़ ॾाढी भली थी लॻे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? तोखे कीअं थी लॻे 17 तारीख़? ठीकु आहे दा, तमामु सुठो। 17 तारीख़ चंड जी रखूं था। बिल्कुलु मुबारक हुजे। ख़ैर मुबारक आहे, तव्हांखे मुबारक हुजे। जावेद, यकीन कर, हुन जी यादुनि जो नशो शराब जे नशे खां घणो आहे। त पोइ शराब न पियो न सर। हुन खे विसारण जे लाइ हुन जी तस्वीर मुंहिंजे मन में शराब जीअं लॻल आहे। चाहींदे बि हुन खे विसारे नथो सघां। उन में उन जो ॾोह त कोन्हे, कसूरवार त तव्हां हो सरे। पंहिंजे दिलि जा एतिरे अरसे में उन खे कूड़ी आदत त ॾींदा आहियो, इज़हार कोन कयव। कहिड़ी ख़बर त हुन बाग़ जा माली ॿिया थींदा। ख़ुशियुनि जा सभई पल दर्द जे सैलाब में लुड़ी विया। जॾहिं इहा ख़बर पई किरण जी मंगणी
डॉक्टर इब्रार सां थियल आहे। ठिकर जे थांव अची दिल जा समूरा ॾिया उछी विया। दिल जे अंगण ते ऊंधाई थी वई। सर मां त चवां थो मौक़ो ॾिसी हाणे उन सां दिल जी ॻाल्हि करे छॾियो। उन सां तव्हांखे दिल जो सुकून मिली वेंदो। हाणे इक़रार करण सां रिश्तनि जो खून करणो पवंदो जावेद। मुंहिंजी मोहबत ते दाग लॻी वेंदो। दिल जी उमेदुनि जा गुल त पहिरियां ई कुमायल आहिनि। रहंदो बि ख़ानदान जे वकार ते कारो टिको लॻी वेंदो। बाक़ी शराब जूं बोतलूं तुंहिंजे दिल जे दाहुनि खे कोन वरजाईंदियूं। पंहिंजो पाण खे गिलास में लाहे न पियो। विसारे छॾियो उन्ही खे जेका तव्हांजे नसीब में न हुई। किरण तूं मूंखे विसारींदी? ही चरियो अथई। मूंखे चए थो त किरण खे विसारे छॾ। किरण मां तोखे विसारे सघां थो? मेरो थियो तूं बि मूंखे कॾहिं न विसारजांइ। रिश्तनि में थी विया फ़ासिला। मुंहिंजी आहे किरण। दर्द कथा हिनखे असांजे प्यार जी ख़बर ई न आहे। किरण सिलसिला सिलसिला मोहब्बतुनि जा। I love you किरण। I love you। मोहब्बत जो किस्सो आशिकनि जी तारीख़ में नओं बाब आहे। सिलसिला मोहब्बतुनि जा सिलसिला मोहब्बत। घर हल ना। ना आदि दुकान ते वञणो आहे। वरी कंहिं ॿिए भेरे ईंदुसि। अदा थोड़ी देर लाइ सही चांहि पी पोइ वञजांइ। ना आदि वेहंदुसि त देर थी वेंदी मूंखे। हाणे इजाज़त ॾियो त मां वञा। तुंहिंजी मर्ज़ी अदा। चङो आदि हाणे मां हलां थो। जल्दी मोटी आई आहीं पारस। लॻे थो त मिटनि कुर्ब कोन ॾिनई। अम्मा मिंथू कयूं मां साथ न त उते कोन रहा। मूं जो रोकियो हो तोखे त राति उते न रहिजांइ। पोइ बि ॻाल्हि तोखे सम्झ में कोन आई। हाँ पारस दिल थी चवे त तुंहिंजे ॼुंडनि खां पकड़े सॼे आगुर में कहलिया। इमरान अम्मा जे घर वई हुयसि। जेकॾहिं राति उते रहियसि त कहिड़ी ख़ता थी पई जो तूं एतिरो तिखो पियो ॻाल्हाई। बस बस हाउ फाटी पियो आहे माण्हुनि जो तोलाए। जेतिरी माइटनि खे प्यारी हुए त तुंहिंजी शादी छो करायूं? पोइ विहारे छॾिना न तोखे सॼी हयाती। दुनिया जो दस्तूर आहे मासात। मुसलमाननि जे शरीयत में न्याणी खे कुंवारो विहारणु ॾोह आहे मासात। और निभागी तुंहिंजे इंतज़ार में वेही वेही बुख ते तारा निकिरी आया आहिनि। राति बि पाड़े वारनि खां मानी पचराई आहे। सदाई वञी गॾु ॼाणियूं कोन कंदी आहियां। क़िस्मत सां ई वेंदी आहियां। ऐं अम्मा बि कोन पई छॾे न त राति रहण जो मूंखे बि शौक़ु कोन हुयो। एतिरो तुंहिंजी माउ तुंहिंजे लाइ छुरे पई त पोइ अमीना खे मूं ॾांहुं मोकिले छॾी हा। तूं उते माउ वटि वेही पंहिंजी सिक पूरी करी हा। तुंहिंजी भेण खे त केर बि कोन रोकींदो आहे मासात। जॾहिं हुनजी दिलि चवंदी आहे हली ईंदी आहे। हा साईं अमीना हिते अची अची जुतियूं घसाए छॾियूं आहिनि। उन जो विलो पियो आहे तोखे। हाणे माठ कर वञ वञी मानी पचाए। ॾाढी बुख लॻी आहे त का रोज़ी जी कयां मां। वञ। काथे हुए रात माजिद? हाँ ओताकत ही हुयुसि। कुछ परे जा दोस्त अची विया। उन्हनि सां कचहरी कंदे कंदे ख़बर ई न पई राति गुज़री वई। अहिड़ा तुंहिंजा कहिड़ा दोस्त आया हुया माजिद जो तूं राति सॼी घर बि न अची सघे? चयमि न दोस्त हुआ। दोस्तनि सां कचहरी में तोखे घर बि यादि कोन आयो? हर ॻाल्हि ते बहस करणु लाज़मी आहे। मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु कोन ॾींदे। आख़िर पुटु कंहिंजो आहीं?
माउ जी रगत हूंदा ई न। अमीना हर ॻाल्हि में अम्मा खे विच में न आण। हा ॾे मूंखे दड़का। ने धणकी समझी मुंहिंजा नसीब फिटा जो मां हिन घर में आयसि। अमीना दड़का कोन थो ॾियां, सम्झायां थो तोखे। जेकॾहिं मां एॾी ना समझ हुयसि त मूंसां शादी छो कई? तूं सम्झी छो नथी अमीना? नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि खे एॾो वॾो न कर। तुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि जे करे घर जो केॾो माहौल ख़राबु थिए थो। मां थी हिन घर जो माहौल ख़राबु कयां त पोइ मूंखे छॾे अच ऐं पंहिंजी भेण खे वठी अच त हिन घर खे अची संभाले। अमीना दुआ कर त अहिड़ी नौबत न अचे त ॾाढो पछताए। पछताए त हाणे थी। तुंहिंजी माउ मूंसां नोह वारो न साहेड़ी वारो सलूक थी करे। अमीना अम्मा जी दिलि में न कर, हू मुंहिंजी माउ आहे ऐं तुंहिंजी बि मासी आहे अमीना, ऐं मासी जो त माउ वारो दर्जो हूंदो आहे। माउ अहिड़ी हूंदी आहे माजिद। तुंहिंजी माउ मूंसां सॼो ॾींहुं वेर विझी वेठी आहे। जेकॾहिं मुंहिंजी माउ अहिड़ी हुजे हा त मां हुनखे ज़हर ते ई मारे छॾियां। अमीना हींअर जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि मुंहिंजी माउ जे बारे में चई केरु न हूंदई। जहिड़े वक़्तु घर में अचु हिन जो दाऊं खटण जूं न। काफ़ी ॾींहंनि खां मां ॾिसां थी तूं ॾाढो परेशान आहे। को मसलो आहे त ॿुधाए पुट। न वो बि मसलो कोन्हे, मां परेशान कोन आहियां। ऐं ॿियो त मां शादी जा कुझु कार्ड्स खणी आयो आहियां, इहे तव्हां ॾिसो और मूंखे ॿुधायो त कहिड़ो ठाराइजे। ॾाढा त ॾाढा सुठा आहिनि पुट। मां पिणे खे ॾेखारियां, पोइ पिणे खे जेको सम्झ में आयो पोइ तोखे मां ॿुधायां। हा मां भली बाबा खे ॾेखार। कार्ड सिलेक्ट कयो, बाक़ी शादी में वञी 5 ॾींहं बचा आहिनि। अञा मूंखे कार्ड विराइणा बि आहिनि। पुट 5 ॾींहं गुज़री वेंदा, ख़बर ई कोन पवंदी। मां चवां थी त ऑफिस खां मोकल कर ऐं शादीअ जे कम में हथु वंडराए असांखे। ठीकु आहे मां अॼु ई ऑफिस वञी मोकल करे थो अचां। कुंवार जे लावन वारो वॻो बि भलो हुजे पुट। अॼुकल्ह रवाज़ थी पियो आहे, न त मायूं टोक थियूं कनि पियूं। किरण असांजे ख़ानदान में सुहिणी छोकिरी आहे ऐं मां चवां थी त सुईअ खां वठी सॻे ताईं सुठो सामान हुजे, जीअं मुंहिंजी कुंवार आहे। ठीकु आहे मां, ईअं ई थींदो जीअं तूं चवे थी। सभु शयूं उहे जूं उहे ईंदियूं बसि। कोन ईंदी किरण, उनजो इंतज़ारु ई अजायो आहे। अचिणो हुजे सा न त अची वञे हा। थी सघे थो उनखे का मजबूरी थी पई हुजे या को ॿियो मसइलो थियो हुजेसि जंहिं करे न अची सघी आहे। हा, मुंहिंजो कमु आहे किरण जो इंतज़ारु करणु, सो त कयां थो। बाक़ी महबूब जी आहे मर्ज़ी। मां त पंहिंजा वाइदा पाड़ियां त मूं ते मोहबत में मयार न थी पवे। अदी शादीअ में त अञा ॾींहं आहे, जे चेहरे ते त हाणे ई गज़ब जो निखार आयो आहे। बकवास बंद कर। जेकॾहिं तारीफ़ खां फुर्सत मिली वई हुजे त इहो ॿुधाए मुंहिंजो मोबाइल किथे आहे? मुंहिंजो मोबाइल अमीअ वटि आहे, न बंदि करे रखी छॾियो आहे। चरी थी आई छा? हा मोबाइल ते ॻाल्हाईंदी वनवा में अॻ में ई नाहे ॻाल्हाइबो, चुप करे वेही। पोइ छा थी पियो मां? मूंखे ज़रूरी फ़ोन करणी आहे। अधी इहो कपिड़ो समण जो हूंदो आहे, शादीअ ताईं नाहे लाइबो। मूंखे ज़रूरत न आहे इहो कपिड़े ॿधण जी, तूं पाण ई ॿधजां। किरण शर्म कर, भेण खे ईअं चवंदे तोखे शर्म नथो अचे? मूंखे छो शर्म अचे अम्मा? पंहिंजी धीअ खे रोक, मूंसां मज़ाक न करे। मां तोसां मज़ाक कोन थी कयां दी। जेकॾहिं तोखे बुरो लॻो आहे त हाणे तोसां गॾु कोन वेहंदमि। कावड़ा छॾे न भेण खे। किरण हेॾी सारी थी आई पर अकुल कोन सिखी। मूंखे त लॻे थो त शादीअ खां पोइ बि साहुरनि में मूंखे लॼाईंदीअ। साहुरा? अम्मा तव्हां घड़ी खनि जे लाइ मूंखां इहो त पुछो आहे मूंखे इहो रिश्तो मंज़ूर आहे या न? असांजे खानदान में छोकिरियुनि खां रज़ामंदी नाहे पुछी वेंदी। हूअं बि इबरार तुंहिंजो सोट आहे, सुठो छोकिरो आहे। अम्मा जेकॾहिं आउं इहा शादी न कयां त पोइ? डरी थी आई छा? आस्ती ॻाल्हाए, पिणी ॿुधी न वठे।
सर, एनी प्रॉब्लम सर? नो 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 प्रॉब्लम। सर अवां कुछ परेशान पे ॾिसजो सर, ख़ैर त आहे न? हाँ ख़ैर आहे, बस थोरो ईअं मथे में सूर आहे। सर पोइ कंहिं डॉक्टर सां मशवरो कयो न? मां ठीकु आहियां, चयमि न, बसि तव्हां वञो पंहिंजो कमु कयो, तूं वञ। सॉरी सर। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।